नशे फिरोज़ भरिसां ॻोठ लावारा इहो पमर जे रिवासी ग़ुलाम सरवर पमर अवीस पमर गुल ॻोठ जे पासरनि सिकंदर पमर अख्तर पमर अयाज़ पमर मुख्तियार पमर ॿियनि जे ज़ुल्मनि खां तंग थी करे एहतिजाज कंदे चयो त बासर मुंहिंजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। मुंहिंजो सरकारी घर वारो कमरे जी किस्त लाइ फ़ोटू कढण लाइ साफ़को वारा अचनि था त उन्हनि खे धमकियूं ॾेई वापसि करे छॾीनि था। मुंहिंजी ज़मीन में ऐं घर ते कब्ज़े करण जी चकर में आहिनि। मां ग़रीब मिसकिन आहियां, मज़दूरी करे घर हलाईंदो आहियां। मुंहिंजे अबे ॾाॾे जी मिल्कियत आहे, मूंखे धमकियूं था ॾियनि ज़मीन ॾे न त तोखे मथां खोड़ा केस दाख़िल कराईंदासीं। पैसा 8 लख हिन वक़्त ताईं नथो ॾे। सिकंदर पमर जो हथ हिकु पुटु रिटायर्ड अख्तर अली SSP न्यास कोसो वटि मुलाज़िम आहे, जंहिंजे ज़ोर ते धमकाए तंग करे रहिया आहिनि। असीं सेशन जज नौशर फिरोज़ खां प्रोटेक्शन ऑर्डर बि वरितो हुयो। असीं IG सिंध, DIG शहीद बेनज़र आबाद ऐं SSP नौशर फिरोज़ ऐं DC नौशर फिरोज़ मुख्तियार कार नौशर फिरोज़ समेत आला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।